पेर कर परे ही धरती मुझो नंगा ही धरती मुझो नंगा पहिरीं दफ़ा काठोड़ जे मेमण ॻोठ जे ख़ासि करे सिंध जे सूर्य पुट जानशेर जोखियो खे ऐं उन जे कारकुननि खे ऐं हिते जे माण्हुनि खे इहो मां चस ॾियां थो त बाबा हिन सख़्त गर्मीअ में मुंहिंजो प्यारो भाउ याकूब खासकरी ईसा कातियार ऐं ॿिया दोस्त हिते जेके पहुता आहिनि उन सभिनी खे मां चवां थो जीअं सिंध जीअं साईं जीएम सैयद जीअं शहीद बशीर खान कुरैशी। दोस्तो अॼु असां सिंध जे हिकु परंदड़ अहम मसइले केनालनि ते गॾु थिया आहियूं। रियासत हिन मुल्क जे वजूद में अचण खां पोइ जेको असां सिंधियुनि सां कयो आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। दुनिया जा तड़ियल माण्हू असांजे मथे में आऊं कराची में असांजे ज़मीननि ते कब्ज़ो कयऊं, असांजे बेटनि ते कब्ज़ो कयऊं, असांजे सपननि ते कब्ज़ो कयऊं ऐं हीउ केनाल वारो मसइलो अॼु जो आहे। केनाल जॾहिं खां मुल्क वजूद थियो आहे हिन मुल्क जे जनरलनि ख़ासि करे जनरल अयूब पंहिंजा टे दरिया हिंदुस्तान खे खपाए पोइ उन्हनि उन वक़्त खां वठी हिन सिंधूअ में नज़रूं आहिनि त कहिड़ी तरह हिन सिंधूअ ते कब्ज़ो कयूं। मुकालाबाग डैम जो इहो रीगट हलंदो रहियो इन मुल्क जे 3 असेंबलियुनि सिंध बलोचिस्तान ऐं पख्तूनख्वा उनखे रद्द कयो, अवामी रद्द अमल थियो ऐं मुंहिंजे शहीद बशीर खान कुरैशी सॼी सिंध में धरणा आया। कमू शहीद ते हिकिड़ो शानदार धड़ो लॻो। उन खां पोइ उहो मुकालाबाग डैम वारो रीगट ख़तमु थियो लेकिन उहो उन्हनि उते कोन छॾियो। मुसलसल ही जेके 6 केनाल आहिनि उहे चोलिस्तान जो इलाइक़ो तव्हांखे ख़बर हूंदो त जीअं असांजो थर आहे रुगो रेगिस्तान आहे। उन रेगिस्तान खे आबाद करण लाइ असांजी सिंध जी लखे एकड़ सरसब ज़मीन खे हे पंज बनाइण चाहिनि था, पाण माल खाइण चाहिनि था। हीउ जेको सिलसिलो आहे लुटमार जो इहो ख़ाली केनालनि ताईं न आहे। हे तव्हांजे समुंड ते कब्ज़ो कनि पिया, हे तव्हांजे पेट ते कब्ज़ो कनि पिया, हे कारूझर ते कब्ज़ो कनि पिया, हे सिंध जे तेल ते कब्ज़ो करण जो प्लानिंग बनाए रहिया आहिनि। कल्ह मूं हिकिड़ी ख़बर पई त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां इन्हनि माण्हू घुराए सिंध में सर्वे कराइनि पिया त किथे तेल थो निकिरे, किथां गैस थो निकिरे ऐं सोन बि सिंध मां निकितो आहे। उन्हनि इलाइक़नि ते कब्ज़ो करण लाइ रियासत पंहिंजा दलाल मोकिले उन्हनि इलाइक़नि में। हाणे साईं केपेटी में हिन मुल्क जे वजूद खां अॻु में असांजा पहाड़ा रहनि था, उन्हनि जा ॻोठ डिमालिश करे छॾियऊं आहिनि त गैर कानूनी। अरे गैर कानूनी अवांजो इहो मुल्क आहे। अवांजो मुल्क त 71 में बांग्लादेश खां पोइ टुटी वियो आहे। अवांखे शर्म अचणु खपे। तव्हां बंगालियुनि मां जान छॾाई, अॼु तव्हां बलोचनि जे पुठियां लॻायो। हिकिड़ी मासूम न्याणी मारंग बलोच जेका तव्हांखे अहिड़ी महांगी पई वई आहे जंहिंजे लाइ तव्हां कोयटा जे चारो तरफ़ खां खंदकूं खोटे रस्ता ई बंदि करे छॾिया सरदार अख्तरजान मेंगन 12 ॾींहं खां रोड ते
पंहिंजनि माण्हुनि सां वेठो आहे उनजो हिकिड़ो मुतालबो आहे त असां जूं नियाणियूं आज़ाद कयूं। अड़े तव्हां दुनिया जे मुल्कनि में वञो था, मुल्क जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजा बजट पास करायो था, दुनिया जो सभ खां वॾो बजट लिखाओ था, पर हिकिड़ी मासूम नियाणीअ वाखे एतिरो महांगी आहे जो खंड कू खोटे पंहिंजी जान चढ़ाए वेठा अॼु असांजी जदोजहद कैनालनि जी बाबा ही सिंध सॼी सराफा एहतिजाज आहे। इहा सिंध अॻोणी न आहे, ही सिंध चेंज थी वई आहे। अॼु मस्जिदनि मां मुला ऐलान कनि था त फलाणी तारीख़ ते फलाणे हंधि एहतिजाज आहे, अचो गॾु थियो। अॼु मदरसनि में अॼु मासूम नियाणियूं पहिरीं क्लास खां यूनिवर्सिटी ताईं एहतिजाज में आहिनि। अॼु असांजूं माउरूं भेनरूं असां हिन कैनाल कंहिं सूरत में बना पीपल्स पार्टीअ वारो ये ड्रामा छॾियो। तव्हांजे सदर 8 जुलाई 2024 ते कैनालनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। अॼु मुराद अली शाह चए थो कैनाल नामंज़ूर, कहिड़े हिसाब सां चई थो? एहतिजाज कयो था, एहतिजाज में नारा कहिड़ा था हणो? बाबा असां हाणे उहे बेवकूफ़ न आहियूं, असां हाणे होशियार थी विया आहियूं। असां अवांजा अरे अवांजा पंहिंजा कारकुन पिया वटि वञनि, छो जो सिंध असांजी माउ आहे। सिंध जो वजूद ये कैनालनि जे लाइ असां पंहिंजे जान जा नज़राना ॾींदासीं। ही असांजा मासूम ॿार असां खां पोइ ही तव्हां हिन कौड़ी वारे झंडे सां अटकाईंदा जो तव्हांखे यादि ईंदो तव्हां सिंधियुनि सां अटकायो आहे। अॼु असांजी जदोजहद, अॼु असांजा जेका बि मालिकी थिए पई सॼी सिंध सराबा एहतिजाज आहे।